अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद रखां तो सब दोस्त खैर खैर सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼु के नंढड़े वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दर्द ऐं देस में काफ़ी दोस्त सवाल पिया कनि मैसेजर व्हाट्सअप ऐं कॉल ते पुछा पिया कनि त हीउ ड्रामो आख़िरकार केतिरे ते ईंदो या न ईंदो, हलंदो या न हलंदो। हिन ड्रामे के पहिरों में अचण के 5-6 महीना गुज़रण जे बावजूद भी ड्रामो न आहे हलायो वियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो केतिरे ते ईंदो ऐं हलंदो ऐं डिसंबर महीने में ईंदो ऐं कहिड़े तारीख़ ते ईंदो। अॼु सभु कुझु मां तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदुसि। पर दोस्त हिकु असांजी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो अली रज़ा मेहतर यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो, जीअं असांजो हर वीडियो तव्हां वटि आसानीअ सां मिली सघे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दर्द ऐं देस जी 80% रिकॉर्डिंग थी चुकी आहे। तमामु बहितरीन ड्रामो आहे। तव्हांखे हिन ड्रामे जो ॾाढो इंतज़ारु हूंदो त कॾहिं ईंदो। ऐं दोस्तों जेको केतिरनि ते ड्रामो हली रहियो आहे लॾो पाड़े ते, उहो काफ़ी किस्तियूं हली चुकियूं आहिनि ऐं हुन जूं आख़िरी किस्तियूं बचंदियूं। हुन खां बाद में हीउ ड्रामो केतिरनि ते हलायो वेंदो, दर्द जो देस। दोस्तों तमामु बहितरीन ड्रामो आहे ऐं हीउ ड्रामो जेको आहे डिसंबर महीने में ईंदो 20 तारीख़ खां बाद में, ऐं तव्हांखे मिली सघंदो केतिरनि ते ऐं तव्हां ॾिसिजो केतिरनि ते। दोस्तों जेको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा। जेतिरी अली रज़ा मेहतर खे इजाज़त।